रहमान समझण जी कोशिश कर। हिकिड़ो जाबिर खान असांजो दुश्मन ना आहे। ख़बर आहे मूंखे शेर, सभु ख़बर आहे। सोबत फकीरी लाल खान बि असांजा दुश्मन आहिनि, पर इन्हनि सभिनी जो अॻुवान जाबिर खान आहे। जाबिर खान जी सलाह खां सवाइ कुझु बि नथो थिए। शेर पुट छा कजे? मां त इहो थो चवां त जाबिर खान मरे त सभु मसला हल थी वेंदा। जाबिर खान मरंदो त अॻे ॿियो जाबिर खान पैदा थी चुको आहे पीउ जी गादी ते वेहण जे लाइ। राणी भेण, फराज़ वरी बि लिहाज़ ऐं सोच वीचार वारो आहे, पर चाचो सफ़ा ठिकर आहे। जहिड़े खां सवाइ चाचे जी मानी हज़म न आहे थींदी। शेर सुभाणे तयार थी जाबिर खान सां ॻोठ जे साम्हूं सरियाम अहिड़ो त जहिड़ो करणो आहे जो जहिड़े करण जो वरी नालो न वठे। रहमान कीअं जहिड़ो करणो आहे ॿुधाए त सही। इहो तोखे मां पोइ ॿुधायां थो। केड़े सोचे न कुमारी मोहब्बत केड़ी मोहब्बत कि थी त ना है तू मुखा सिवा के बेसा में मोहब्बत कंदो आई। न सुन, मां तो सिर्फ तो साईं मोहब्बत कई है, पर थी सके तो त केर मूंसां मोहब्बत कंदो हुजे। केर है वो खुश नसीब जो तोसां मोहब्बत तो करे ऐं जंहिंजी यादुनि में जनाब एॾो गुम थी वियो आहे। केर त आहे सुन, हुनजी बेवकूफ़ियुनि ते बि सोचूं। ख़बर अथसि त खेसि मां मोहब्बत जी मोट कोन ॾींदुसि, पोइ बि हुनजो आसरो नथो पलिजे। पर मोहब्बत करण वारनि खे रोके त नथो सघिजे न। तोखे बि ख़बर हुई त मां तोखे मोहब्बत जी मोट न ॾेई सघंदसि, पोइ बि तूं मूंसां मोहब्बत कंदो रहंदो हुई न। शायदि मोहब्बत बेलगाम घोड़ी जीअं हूंदी आहे, जंहिं ते माण्हू जो बसि नाहे हलंदो। भला मां तव्हां खां पुछी सघां थी त इश्क जे हिन बेलगाम घोड़े ते चढ़ण वारी इहा बदनसीब छोकिरी केरु आहे? वाकई बदनसीब आहे। जेकर नसीबनि वारी हुजे हा त मीर मुंहुं जी कुंवार न बणिजे। तूं मुमल जी ॻाल्हि थो करीं मुराद। तोखां वधीक शायदि मूंखे मुमल जो ॾुख थींदो आहे, छो त मां बि हिकु औरत आहियां। मुमल जे ॾुख खे मां वधीक सम्झी सघां थी। पर मुमल जॾहिं पंहिंजी शादी जी ख़बर ॿुधंदी त हुनजी दिलि जे मूंसां छा गुज़रंदो? मुराद, मां तोखे कॾहिं बि न रोकींदसि। तूं मुमल सां हमदर्दी जो रिश्तो कॾहिं बि ख़तमु न कजे। सालू इन ॻाल्हियुनि खे छॾ, सुभाणे पंहिंजी संगत साथ खे घुरां। रहमान जाबिर खान सां दंगल कंदो। संगत साथ के जेड़ी मल हुकुम कंदा से पहुंची वेंदा। माना तो सुभाणे चाचे जाबिर खान जो इन जहान मां दाणो पानी पूरो आहे। इहो फ़ैसिलो रहमान कंदो, जाबिर खान खे जेरो रखणो आहे या कब्र जे हवाले करणो आहे। जाबिर खान जो सिर पो खणो शेर, पहिरे हिन डायण खे घर मां कढो, न त ये तव्हांजा सीना चीरे हां कढी खाईंदी। ज़ेबू तोखे भला रखे रखे ये मिर्गिया दौरा दा पवन छा? मां तोखे छा थी कयां? तू छा थी करी? मां सब समझां थी। तू उहा चण गाही जो हिक ॾींहुं असांजे सॼे घर खे साड़े रखा कंदी आहे। भाॼाई अल्लाह जे वास्ते तू चुप रहंदी कर, तो जेतिरो अकुल मता मूंखे बि हुजे। सालू इन जो मतलब त तू ज़ेबू जी ॻाल्हि ते गंढ थो ॾी? गंढ मां ॻाल्हि ते कोन थो ॾियां, तुंहिंजूं अखियूं ॿुधाइनि थियूं तुंहिंजे अंदर में मूं लाइ कहिड़ो अड़ाव थो करे। नज़ीरा ही ॿई जंहिंजे पोयां पइजी वञनि न, उन्हनि खे मारे मञाईंदा आहिनि। बाबे जहिड़े माण्हू जी बि हिननि जे अॻियां दाल कान करी, उहो बि चप से बि वेही रहियो। तूं हिननि खे छा कंदी? ओ शेर, हिन चूचड़ी जे चवण ते न लॻ। अॼु जेको लकाम ॾिठो आहे न उहो पंहिंजे मुंह खां पुछजांइ। जेका बि ॻाल्हि आहे न मुंहिंजे साम्हूं कर, सम्झई? छोरी नज़ीरा का बि ॻाल्हि कान्हे, तूं माठ कयो वेठी हुजे या ज़ेबू अचायो तुंहिंजो साह थी सुकाए। बाबा तूं रनुनि जे झेड़े में न पव, सुभाणे महिरबानी करे घर खां ॿाहिरि न निकिरजांइ।
सुभाणे मां हिन ॻोठ में हूंदुसि ई कोन। लोग केॾां वेंदे? मुमल धीअ जी सिक लॻी आहे, ओॾे वेंदुसि। मुंहिंजा सलाम ॾिजांसि। अरे छोरा काॾे विया हो? मां तव्हांखे सॼो ॻोठ ॻोल्हियो आहे, लभो ई कोन पिया। अम्मा सगोरी वॾे कम सां वियासीं, वॾे कम सां। नाने मेहराब जो ₹1,00,000 बज़म करणो आहे, टिकी फोटो वठणो आहे न। हा मां जे बदहाज़मो थी पियो न, ये 2 लख वापस करणा पवंदा। पर छोरा ॿुधायो त सही, छा करणो आहे? तव्हां वया काॾे हो? मासा तंदे वियासीं अम्मा, मासा तंदे। सुभाणे नानो मेहराब 2 लखनि तां हथ खणंदो। 8 ॾींहं घरां कोन निकिरंदो। थी सघे थो 2 लखनि तां अञा बि हथ खणे इहो नानो मेहराब। इहो वरी कीअं? साबा जे सर मथो सदको वञो, मूंखे बि त कुझु ॿुधायो न। हां सुभाणे तोखे सभु कुझु सम्झाईंदासीं। तू रुगो सवेर संभरी ऐं मासी साहिबा थी असां गॾु हलजाए। साबा जे सर मथो सदको वञो, काॾे रहिजी हलां छोरा? याने मोए मेहराब सां बि मुंहिंजी शादी कराईंदो छा? न मां न, ही रंग ॾिस, सुभाणे छा थो थिए। इहो की राति गुज़रण ॾे, सुभाणे तोखे मज़ो ॾेखारींदासीं। शेर, मूंखे तुंहिंजा कुल ते हैरत आहे त तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो सघीं? ज़ैबुल सच पुछी न, मुंहिंजो अकुल कमु करणु छॾे वियो आहे। मां मसइलनि में फासी पियो आहियां। सभ खां वधीक मूंखे मूमल जे मसइले मुंझाए विधो आहे। मूमल जो मसइलो त हिकिड़े ॾींहं में हल थी वेंदो। मूमल खे छॾ, तूं नज़ीरा जे लाइ सोच। नज़ीरा ज़ाहिरी तरह सां असांजी आहे, पर हुनजी दिलि में चोर अथई। ज़ैबु तोखे अजाए वहम मुंझाए विधो आहे। मां सालू सां ॻाल्हाए छॾियो आहे, सालू जी असां ॿी शादी कराईंदासीं। भले कराइजां सालू जी शादी, मूंखे को बि वहम कोन्हे। पर इहे जेका साहबा ॾींहं राति नज़ीरा खे सिरण वांगुरु लामारा थी ॾे न, ॻाल्हि का ज़रूर आहे। ॾिस ज़ैबु, या त उहा ॻाल्हि ज़ाहिर कर, या त हरू भरू कंहिंजे मथां इल्ज़ाम हणणु सुठी ॻाल्हि न आहे। कहिड़ ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी। तूं सिर्फ़ कंहिं तरीक़े सां मूंखे इहो मालूम करे ॾे, साहबा जाबिर खान जे घर रोज़ वञे थी या न? ज़ैबु तूं चवण छा थी चाहे? साहबा त सुबुह खां वठी शाम ताईं सॼे ॻोठ जो घर घर घुमंदी आहे। शेर, साहबा जेको नज़ीरा सां कुंडाइतियूं कचहरियूं थी करे न, इहा का नंढी ॻाल्हि न आहे। ज़ैबुल खुली ॿुधाए, तूं आख़िर चवण छा थी चाहे? त साहबा असांजे घर सां दुश्मनी पई करे? साहबा त कंहिंखे सॼण सम्झंदी कोन्हे, उहा मतिलबु माई आहे। मां नज़ीरा जी ॻाल्हि थी कयां। आख़िरकार उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजा न्यापा साहबा नज़ीरा खे थी पुॼाए? न्यापा जंग ते निकिरी विया आहिनि, जंग ते। असां वटि न रेडियो न टीवी। उन्हनि खे कंहिं ॿुधायो त जंग लॻी आहे? न जहाज़नि जा ज़ुका त न बम जा धमाका। बाक़ी हर भरू जो जंग लॻी आहे। रहमान ऐं जाबिर खान जे विच में जंग लॻी आहे। तो सालू ऐं शेर शहादत जो शौक़ पूरो करण विया अथई। भाई पंहिंजे मुड़ुस खे झोलियूं झले भली पारा था ॾे, पर मुंहिंजे मुड़ुस खे न चओ। आठ करे वे, सुबुह सुबुह सां अॻु ई मुंहिंजो साह ततल अथई त कढाए न साह तुंहिंजो। ठहियो हाणे ठहियो छोरियूं, सुबुह जो क्रोध चङो न आहे, मंझंदि अचे त पोइ कजो। तूं सुबुह सां सही संभरी काॾे थो वञी? तोखे शेर झलियो न त ॿाहिरि न निकिरजांइ। साहबा का सां तुंहिंजी नसी सरे जा। सुबुह सुबुह जो साहबा जो केरु मुंहुं ॾिसंदो? बनी नसीब कान थे। अबा मेहराब, दुनिया सुधरंदी पर तूं न सुधरंदे। हा ही बि हाणे सुधरण जी उमिरि आहे। हाणे सुधरी छा कंदुसि? खामखा पाण खे कहिड़ो ॾिठो कयां। तूं वञी किॾां थो? तोखे ॿुधायो हुयमि राति त मां मूमल ॾे वेंदुसि। ॿाहिरि त वीचारी जी सार लहनी कोन था। मां त वञांसि। हा हा बारो कर वञ। ही त दर ते सणभा टुकर खा, महीनो खन वापस मोटी न अचां। मां अॼु जो अॼु मोटी ईंदुसि। मोटी अची वॾो कमु करणो आहे। चङो हाणे मां वञां थो। शेर वारनि खे ॿुधाए छॾिजां, मतां वरी मूंखे ॻोल्हींदा वतन। जान छुट्टी ॾींहुं ॿ त मथे जो सूर लथो। अरे परे नथो थी। नाना मेहराब सुबुह सुबुह सां केॾां निकिरी पियो आहीं? अरे सुबुह सां तो जहिड़ो निभागो मुंहिंजे मुंहुं चढ़ियो आहे। अलाह ख़ैर कंदो बा। ही छा तुंहिंजी नाना मेहराब? मां निभागो आहियां, चंडो आहियां। रुगो तूं? अरे तव्हां टई मां पुट निभागा हो। ठीकु आहे नाना मेहराब, मां चंडो आहियां त पोइ अॼु तोखे मासी साहिबा जो न्यापो बि कोन थो ॾियां। अरे साहिबा जो न्यापो? अरे ॿुधाए जल्दी ॿुधाए। न न निभागो आहियां, चंडो आहियां न, कोन ॿुधाई तुसां? अरे तूं सतोरो आई, आंगन भरियो आई,
बात तो सामने मजाक को कहना ना मेरा बि असां नमूना तो करी हां सुबह सुबह सा मासी जो न्यापो खणी तुझे घर पे अचा तू वरी असांजी इज्जत ही कोन तो करी रात खां वठी मासी साहिबा तुझे सिक में असां सुम्हण ही कोन ॾिनो अथई हां साहिब रात आई आ काथे आ चाची तो सा कचहरी करण थी चाहे चयो थई 2 कलाकनि खां पोइ उते मिले जिथे अॻु में मूंसां मिलंदो हो हाँ साहिबा जे सिर मथा सदको वञा अॼु हिन महिराब ते वॾा एहसान करे छॾे हाणे तूं वञी ओॾे जीअं साहिबा ॿाहिरि निकिरे मूंखे अची वठी वञा मां होटल ते थो वेहा जल्दी ॿुधाए तोखे छोरी आख़िर चयो छा चवंदी वरी छा जाबिर ए लाज़मिन तू करे मत समझ आयो आहे ख़बरूं त मूंखे बि पवनि थियूं नज़ीरा उनी घर मां बेज़ार आहे ज़ेबू उन त जीवन ई हराम करे छॾियो आहे न न साबा जे सिर मथो सदको वञी उहे ॾींहं बि विया त शींहं बि विया हाणे नज़ीरा ज़ेबू जे मथां रोब ॼमाई वेठी आहे पुछे त सही त निड़ी त पटेसे जेको थी ज़ेबू ॻाल्हाए न उन जे ॿीड़ थी ॿुधाएसि नज़ीरा भलो थी करे का त आहे जेका ज़ेबू जी छंछरी थी लाए तूं छंछरी खे छॾ तूं मूंखे खुलियल हवाल ॿुधा आख़िर छा थी चवे जेकॾहिं नज़ीरा शादी कई न सालूअ सां पंहिंजे पलांद वठण खां कई अथई हाणे तूं पंहिंजे फराज़ खे राज़ी कर जेॾी महिल तूं चवंदे न ओॾी महिल नज़ीरा निकिरी हुन घर खां अची तुंहिंजे घर वेही रहंदी हेलो साबा जे सिर मथो सदको वञी केर थो ॻाल्हाए अबा नज़ीरा मैं जाबिर जे घर ही वेठी आ तू जहाल वाला पे जाबिर के दिया चाची जाबिर के तो फोन दे हां ते नज़ीरा थी कहना भाई नज़ीरा हां छोरी चओ चाचा मुझे गाल बुध ठीक है चाचा अरे मैं फोन रखा दे जाबिर नज़ीरा छा चई नज़ीरा वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी तूं ईअं कर मुंहिंजो मोबाइल नंबर वञी नज़ीरा खे ॾेई अच ऐं हा वञी पंहिंजे पुटनि जी शादी जी तयारी कर वारसा लाल खान शाणो माण्हू आहे नवाब खान जे कावड़ जो सॼो रुख डाबर चाचा नवाब खान त अहिड़ो वारे में हो जो गोली हणी हराम करे छॾियां असां ऐं खून जाबिर खान जी गिची में पिया पर कासिम झले वरितो सही कयो न अञा नवाब खान जे मरण जो वारो न आयो आहे ॾिसो पुत इहा ॻाल्हि पिया था ॿुधूं वक़्तु अलाए करे ईंदो निसार जॾहिं अहिड़ो शौक़ु अथई खण बंदूक मार वञी वॾेरे खे तूं वात वॼाइणो न आहे तव्हां फ़क़ीरी फंद कोन्हनि तव्हां सिधो सौ गंद कंदव पर चाचा इन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे थोरो ॿुधायो न असांखे त ख़बर पवे न उन ॾींहं जो इंतज़ार पर न जॾहिं चापुर ऐं वॾेरो पाण में विढ़ंदा चा वार करे हमेशह जे लाइ निंड सुम्हारी तुंहिंजे नवाब खे भला मेरा बि असांजी हद बाबा हिते ख़तम पोयां मासी बीठी अथई वञी कचहरियूं कर बाबा हा ना मेरा बि असां कवाब में हॾी बणजण नथा चाहियूं तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे वञी कचहरियूं कर हा त हाणे हलो हाणे मुंहिंजा भाॻो गुस्सा हा मां वञी थो कचहरी कयांसि ठीकु आहे तव्हांजो टाइम पूरो थी वियो हलो हलो अॼु त दिलि थी चए अॼु जेकर नचां नचां सदको वञाए अॼु हिन महिराब जे मथां असली एहसान करे छॾी जो मुंहिंजो पीउ बि लाहे कोन सघंदो सदको
सदको लख दफा सद अरे मेहराब तू मजे जो माण्हू नहीं केतिरी देर खां तुंहिंजो इंतजार पई कयां ऐं तूं मूंखे एॾो इंतजार कराए कराए हाणे अची इंतजार जो घड़ियो सफ़ा ख़तम अॼु त सफ़ा कुई ओ हिन सुहिणी निगाह सां अॼु सफ़ा फतकां थो पखी वांगुरु फतकां थो हाय हाय अल्लाह पर मेहराब मां छुरी त न आहियां जो तोखे कुहां थी पई मां साहिबा आहियां साहिबा सिर्फ़ तुंहिंजी साहिबा आहियां बता भगोई पिता वीर आजा वासी साहिबा अगर तो कॾहिं तो हा नवींदो वाह मेहराब अॼु छोरा असांखे त मारींदा जेकॾहिं अॼु बचासीं त नवां ॼावासीं असां ॿिन्हिनि खे ॾिठो आहे ॿिन्हिनि खे मारींदासीं ॿिन्हिनि खे ओ मल्लू ओ कमो अरे साहिबा मरी हुई मूंखे न बचायो चलो मूंखे बचायो ओ न मेरा बे ओ हेदे सब लिखी बैठा हूं फजू रे फजू सिर बच्चा गिरी पे हमारे फजू पेरन ते जो रख पेरन ते गिरती थी मारी दई काने विदे घर ताई दास हुई देखो उठी अम्मा के तली उठारियो के लागी तो नहीं कोने चाहिए सिर्फ भोगने में गुजारे न वजे अम्मा वडी दिल रा थका का मोकरी